हलंदा रहूं पिया। पाण सॼे ॾींहुं रहियासीं हड़ताल जो, त माण्हुनि खे हिरासत करणु लॻी पुलिस। पहिरें ॾींहं खां कंहिंजे घरनि ते छापा, कंहिंखे खणणु, पर इहा ख़बर कोन अथनि त ही ज़ैन शाह जा माण्हू आहिनि, ही डिॼण वारा न आहिनि, पोइते हटण वारा न आहिनि, ये अॻिते क़दम वधाइण वारा आहिनि। राति जे ऊंदाहिनि में उन्हनि जे घरनि ते छापा, छो जो हू हक़ जी ॻाल्हि पिया कनि, सच जी ॻाल्हि पिया कनि। असीं उन्हनि खां सवाल था कयूं पंहिंजे हक़ जो, त असीं दहशतगर्द आहियूं? असीं उन्हनि खां सवाल था कयूं पंहिंजे कंहिं बि ॻाल्हि जो, त असां ते कूड़ी FIR थी कई वञे त बाबा ही दहशतगर्द आहिनि। तव्हां सवाल जो जवाबु सवलो ॾियो। छो जे करे तव्हां ॾिसी रहिया हो त सकरणी जो माहौल केॾो ख़राबु आहे। हेतिरनि ॾींहंनि खां पुलिस असांजी सुती पई हुई। राहुल मुआ उनखे 40 ॾींहं थी विया आहिनि, पुलिस निंड मां उथी कान्हे का। अॼु माशाल्लाह सभु निंड मां उथी रोडनि ते बीठा अथव फजर खां। राति सुता बि कोन्हे के, इहे हिते बीठा अथव। मथां चओ त राति सुम्ही निंड कई अथनि। न न, सॼी राति सोचियो अथनि ज़ैन शाह जा माण्हू अलाए छा कंदा सुबुह, अलाए छा कंदा। पर असांखे इहो चयल आहे इज़त सां, एतिराम सां, मोहबत सां हलिजो। पर जॾहिं केरु तव्हां ते आवाज़ ऊचो करे त उनखे ओड़ो आवाज़ करे ॾेखारिजो त हू पोइते हटी वञे, तव्हां पोइते न हटिजो। त असां उहो ई साबित क़दम रखियो। अॼु हिननि खे पंहिंजी हड़ताल कामयाबु करे ॾेखारी। वॾी ॻाल्हि त निंड हराम करे छॾियूंसीं हिननि जूं, वॾी ॻाल्हि इहा ई थी। त बसि असीं इहो ई चवंदासीं त असीं पंहिंजो क़दम अॻिते वधाइण वारा आहियूं, पोइते न। महिरबानी।